अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां जेको आहे त नओं व्लॉग रिकॉर्डिंग करे रहियो आहियां। हाणे त जेको आहे त हिकु हफ़्तो थियो आहे तव्हांखे को बि वीडियो न ठातोसीं, तंहिंजे करे अॼु मां सोचियुमि त व्लॉग तव्हां सां शेयर कयां। हाणे अवेज़ खे ॻोल्हां त अवेज़ वटि मुंहिंजा जेके आहिनि चाबियूं आहिनि पेटियुनि जा, इनजे करे अवेज़ खे ॻोल्हियां थो। किथे आहे, किथे रहंदी अवेज़ वारा आहिनि? अरे छा था कयो? रांदि की रहो। हे अवेज़ आहे, हे साईं मारिया आलिया शाज़िया, हे साईं काशिफ, अनीस, समंद, हे साईं आशिया। हा छा था कयो? अता कहिड़ो रांदि खेॾो था? अत्ता पत्ता पान पलीता शीशे नारे फुल मानिक्रीम। हल ॿिया करे हल, तूं निकिरी वई त तूं निकिर अञा। हा हा इन्हनि जो कर। पत्ता पान पलीता शीशे नारे फुल। हा निकिर हल निकिरी। ॿियो अत्ता पत्ता पान पलीता शीशे नारे फुल। हे निकिरी हे फातो। हल हा हल हाणे हीअ छा थींदो? हे माखे असां भाईदासे असांखे पकड़ींदो। हाणे केरु पकड़ींदो? हे काशिफ पकड़ींदो? हाँ तूं पकड़ींदी? हाँ पकड़े ॾींदे? न सदा कितर में ओतिरो छा लकीर ॾींदो या ईअं, या बसि मैदान सॼो? हे टुकड़ो मैदान, हे मैदान बस बाहर न वेंदा। ओतिरो हुआ त लकीर ॾियो। न ईअं कयूं था न त तव्हांजो मां गो करायां। हा समूरनि जो भॼण ॾिसां केरु थी रहा। चलो ठीक है अचो। हाँ अचो तैयार हो आयो? भॼी सघंदे? अवेज़ तो खणे ॾाढो आहे। अच्छा दोस्तों, हाणे हिननि सभिनीनि जो अॼु मां जेको आहे त भॼण जो ईअं सम्झो टेस्ट वठां थो, केरु तेज़ आहे भॼण जो, केरु न आहे तेज़। अवेज़ सभिनि खां आहे वॾो, ॾिसूं था वरी उनजे हिसाब सां उनखे एतिरो उथी ॾींबो आहे, ओतिरा गाम ॾींबा आहिनि। जेको नंढो हूंदो आहे उनखे अॻिते कंदा, जेको वॾो हूंदो आहे उनखे थोरो पोइते कंदासीं। अॼु तव्हांखे ज़बरदस्त व्लॉग ॾेखारे रहियो आहियां हिननि जो। ऐं नंढड़नि जो जेको आहे त हिननि जो मुक़ाबिलो हूंदो। हाणे अचु कंदे भॼन उते करे ॾेई अचूं जिथे वेंदा उते। सिर पियो आहे न, साम्हूं टक सिर आहे। ठीकु आहे। हा तव्हांजो टक छा आहे? साम्हूं सिर आहे, उते माना जेको पहिरियां पहुचे। ठीकु आहे। तव्हांजो मां बैटिंग ठाहियां। अवेज़ वो उते वञी उते हल अॻिते हल मां बीहां थो। गलोल मांखे ॾे, गलोल मांखे ॾे, गलोल मांखे ॾे। तूं बि तूं उते बि पहिरियां अञा छिक वॾो आहे न। हल छिक हल पोइते न अञा पोइते तीन वरी हे ईंदई न पोइते हा थोरो पोइते ॾाढा थी वञे। अब फिर मुक़ाबिले जी ख़बर पवे न। हा काशिफ तूं हा हिते अञा थोरो काशिफ पोइते थी, तूं पोइते थी, थोरो पोइते थी, जल्दी नंढो ईअं कद न थी बसि। अवेज़ बेईमानी न कर, जिथे चए में उते थी। हा छा तूं हिते हा अनीस बसि अनीस तूं हिते आलिया मारे हेॾे अचो था। दोस्तों अॼु इहे मुक़ाबिलो करायां थो समूरनि खे, ॾिसां केरु ॾाढो केरु न। ॾिस न 1 2 3 कयां भॼे थो अचे। अड़े हाल फ़िलहाल जॾहिं कयां पोइ न अवेज़ पोइते वञी, न त मां अवेज़ खे कढी छॾींदुमि रांदि मां। हा सही आहे। जल्दी कयो, पोइ बाद में वरी ट्यूशन हलंदासीं नमाज़ पढ़ी करे मस्जिद। मारिया ओ आली आलिया
जेको त छा स्पीड फदे वो सिला ताणी हाँ हाँ पुठा नवा तक हाँ जॾहिं फदे न सिधा ई छा सिला पहुचे हाँ ठीक है हाली ना आले हाली ना आले था फदा भी थमे फदा भी मारे हाँ 1 2 3 खाना ने वो था सिला ताणी फदे नंबर ठीक है हाँ इंता हमें ना उससे हाँ बस हमें ना चाह उससे भी हाँ उससे भी मैं 1 2 3 करना मैं कैमरा नहीं छह वटा दो वटा 1 2 3 क्या और पो बजे दा चो हाली ना हाल फिलहाल ते बियो 1 मिनट में ताऊ कैमरा सेट क्या बी 1 मिनट बी 1 ओ मोट अवेस पोते थी 2 बाकी हुशारी के वाणे हुशारी 3 कम हाँ हल अच मारे अच मारे काशिफ बियो नंबर मारे वेरी गुड अवे नहीं छद बस छद हाणे खत्म थी मारे सेकंड नंबर आयो मारे वाह जो हिम्मत कहीं हालियां भी बड़ी हिम्मत कर वाह बेका काजी चीटी एडो पते के खबर भाई एडो घोड़ो है तेज भाई मजीन से के हां काशी होनी हां हां तेरा एडो अगते के वरी बेदा भी हाणे ठीक है नमाज जो टाइम ते नमाज पढ़ता दे वरी होदी ट्यूशन भी हल दें काशी ठीक है अबे इने ना आ रहा है सब अरे नहीं बस मैं पुत्र भी नहीं भी आ रहा है तैयार थी बी दे ते तैयार थे हाणे वणो हां वर्ड याद कई वर्ड याद के सबक वगैरह याद कर को हलूं ठीक है दोस्तों वरी जेको नेक्स्ट व्लॉग सां ईंदासीं इंशाल्लाह सब्सक्राइब न कयो कलिका पिक्चर जे चैनल के सब्सक्राइब कयो मुंहिंजो नालो आहे कलिका मन जेके समूरा अवेस समूरा काशी वारा वीडियो के शेयर कयो ऐं असांजे चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो।